फुल शहर में बिजली की सूरत हाल इंतहाई ख़राब है। अड़ी कहर जड़ी गर्मी में भी बिजली मुयसर ना है। हितां जे शहरन हितां जे रवासिन का पुछूं तो उन सिलसिले में हुन जो छा चवण है। रात जो बच्चा निंड कोन था करे सघनि, मच्छर मलेरिया जो इलाइक़ो असांजो, बीमारियूं पकड़जनि थियूं, इहो बि घणो सबबु आहे। ॿियो इहो आहे त जे बिजली ॾियनि था त ख़ैरियाती हिकिड़े क़िस्म जी तव्हां बिल पेमेंट बि कंदो न त तव्हांखे ख़ैरियाती मिलंदी 2.5 कलाक। चवंदा त तक़रीबन ॾींहं में 3 चक्कर अचे थी, पर 2.5 कलाक, पर 2.5 कलाक कोन थी हले, तक़रीबन 45 मिंटनि खां बि हेठि थी हले। पोइ इहो ख़ैरियाती था बिजली ॾियनि, बिल पर माना रेगुलर अचनि ॿ हर महीने, डिडक्शन तव्हां ॾे अचे थी। पोइ माण्हू इन जे करे बज़न थियनि, बिल बि कोन था पियारनि, इहो बि आहे हिकिड़ो फैक्ट। ॿी इहो आहे त हिननि खे रुगो चांहि पाणी खपे। हुननि जो को माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां या हिन एसा सां जज़्बनि सां हुनजो कुझु बि कोन्हे, उन्हनि खे चांहि पाणी खपे। ऐं तव्हां हिननि लाइनमैननि खे ॾिसंदो न, 2 घर 3 शादियूं थियल अथनि, गाॾियूं अथनि, वॾियूं वॾियूं गाॾियूं अथनि। हाणे हिकिड़ो लाइनमैन 2 टूटियूं या हिकिड़ो अल्टस वग़ैरह कीअं ख़रीद करे सघंदो, 3 चांहियूं कीअं ठाहे सघंदो। तव्हां असां पोरिया त माण्हू आहियूं, सॼो उमिरि वेठा आहियूं, पोरियो पदा कयूं त बि हुन ॻाल्हि आहियूं, घर बि कोन ठाराए सघिया आहियूं। पोइ इहे बि सबबु आहिनि, हिननि खे पंहिंजो जेब ख़र्चु खपे, बाक़ी हिननि जो आवाम सां थोरे आहे। हुकूमत जे आला इख़्तियारनि खे असां अपील था कयूं त बिजली जो बहिरान हिते। ॿियो त इहो आहे जो माण्हू हितां असांजो नंढिड़ो शहर आहे, पसमानदा शहर आहे, हिन में माण्हू लॾियो वॾनि शहरनि में था वञनि, जेके पैसे वारा माण्हू आहिनि। भई गुरबो ग़रीब गुरबो त हिते पतो करे। बिजली जो को बि असांखे फ़ाइदो कोन्हे को, साल थिया आहिनि कटी पई आहे, ऐं माना को बि माना फ़ाइदो कोन्हे को। बिजली माना आहे ई कान का, थंभा लॻा पिया आहिनि, रुगो ट्रांसफार्म लॻा पिया आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे को। ऐं नाजाइज़ बिल अचनि पिया था, नाजाइज़ डिडक्शनूं, माना बिजली जे न हूंदे बि बिलनि ते बिल आहिनि, बिलनि ते बिल आहिनि, पर माना को फ़ाइदो कोन्हे। शहर में नुक़सानु आहे काफ़ी शहर में कारोबार ते असरु आहे, शहर मां माण्हू लॾनि पिया था, ॿाहिरि शहरनि ॾे हलिया विया आहिनि। इन जे करे तइलीम ते असरु, कारोबार ते असरु, दर्जी परेशान आहिनि, लेथ वारा परेशान आहिनि, इलेक्ट्रिशियन परेशान आहिनि, पर माना असांखे को बि फ़ाइदो कोन्हे को। ख़ाली थंभा टंगिया पिया आहिनि, ख़ाली जेको आहे सो बसि इहे तारूं लॻियूं पियूं आहिनि। सोलर आहे जंहिं ते माण्हू गुज़ारो कनि था, ग़रीब गुरबो सो बि हींअर ग़रीब जी पहुच खां चढ़ी वियो आहे। सोलर मां फ़ाइदो कोन्हे को साईं। सोलर मां इहो फ़ाइदो आहे जो बसि माना हर को पंहिंजो सुख जो साह खणी सघे थो, हिकिड़ो पखो हलाए पंहिंजा बच्चा सुख सां सुम्हारे सघे थो। राति जो गर्मी आहे, मच्छर आहे, पर माना बसि बिजली जो माना असांखे को बि फ़ाइदो कोन्हे। आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो आहे त बिजली जे लाइ कोई सोचनि, अवाम जे लाइ कोई सोचनि, अवाम खे को रिलीफ ॾियनि बिजली में। का शइ कान्हे का, न को बिजली जो सुख आहे, न को का पाणी जो सुख आहे, न गैस जो सुख आहे। सॼो ॾींहुं गैस बंदि आहे, इहो शाम जो कलाक ॾेढ अचे थी, बसि वरी सॼो ॾींहुं गैस बंदि, सॼी राति गैस बंदि लॻो पियो आहे। बिजली त आहे कान्हे के, साल अची विया हाणे, तारूं पटे विया हाणे, 5 साल तक़रीबन 5-6 साल अची विया आहिनि लाइट खे, ठुप कान्हे का। बसि इहो गुज़ारो पिया कयूं प्लेटुनि ते, राति जो हथनि वारा पखा लॻा पिया आहिनि, बसि पिया इस्तेमालु कयूं, छा कजे। मुतालबो आहे त असांखे तारूं हुजनि, बिजली खपे, बिजली न आहे। ॿार नंढड़ा बीमार, मच्छर लॻा पिया आहिनि, ॾाढा मच्छरनि जो बहिराम अची वियो आहे। बिल 50,000-60,000 मुर्गे जा मोकिलियनि, केरु ग़रीब माण्हू प्यारींदो, केरु न प्यारींदो ॿुधी। सो इन करे असां बिजली खां कईसीं तोप, बसि इहे प्लेटियूं हयूं, राति जो ॾींहं जो गुज़ारो कयूं पिया। राति जो भई पखा लॻा पिया आहिनि हथनि ते, गुज़ारो कयूं पिया, ॿियो छा कयूं। 5 साल आहे बिजली न आहे, ॾाढो परेशान हूं असां। राति जो गर्मीअ में मरी विया हूं, न को प्लेटूं, न को बैटरियूं, काॾे वञूं। बैटरी बि महांगी थी वई आहे, प्लेट बि महांगी थी वई आहे। फुलनि जे शहर जो तमामु कारोबार जेको आहे सो इन जे करे तमामु मुतासिर थिए थो, ऐं ॻोठाणनि में त ज़िंदगी मफ़लूज थी चुकी आहे जंहिं बिजली जे करे, जेका मच्छर आहिनि, तमामु घणा मच्छर आहिनि। 5-6 साल थिया आहिनि तक़रीबन, माना यकी आहे लाइट आहे ई कोन। कॾहिं ट्रांसफार्म हणींदा वञनि, हिकिड़ो ॾींहुं हले थो, उन खां पोइ वरी यको सालनि जा साल ट्रांसफार्म आहे ई कोन, बिजली आहे ई कोन। बिजली जे करे कारोबार अञा आहिनि, कारोबारनि जे करे असां पाण परेशान आहियूं, मसवाड़ूं बि असां नथा कढी सघूं। असां इहो ई था चऊं त बिजली बहाल कई वञे त असां जीअं कारोबार करे सघूं ऐं पंहिंजे लाइ जेको आहे कुझु करे सघूं। ट्रांसफार्म जेके आहिनि गुज़िरियल 5 सालनि खां वठी बंदि आहिनि। फुल शहर जा 2 ट्रांसफार्म मेन स्टाफ ते आहिनि, ऐं ॿिया हर पाड़े जा ट्रांसफार्म आहिनि जेके उहे बंदि करे विया आहिनि। ऐं चवनि था त बिल पियारियो, बिल बिजली हले ई कान थी त बिल छा पियारियूं। 24 कलाकनि मां कलाक या 2 कलाक बिजली ॾियनि था, ऐं मुसलसिल बिल अची रहिया आहिनि। बिजली कटिजण खां बावजूदि बि बिल अची रहिया आहिनि, ऐं बिजली असांजे शहर में आहे ई कान। प्राइवेट लाइनमैननि जेके उन्हनि मख़सूस माण्हुनि खे बिजली ॾिनी आहे, जेके हुननि जा पंहिंजा ख़ासि माण्हू आहिनि, उन्हनि खे बिजली ॾिनी अथनि। पोइ ख़बर न आहे त पोइ ॿिनि आम माण्हुनि खे बिजली नथी मुहैया थिए, जंहिंजे करे बेरोज़गारी थी आहे मुल्क में, ऐं हितां लॾ पलाइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। त सभु को वॾनि शहरनि ॾे रुख करे रहियो आहे बिजली न हुजण जे करे। पोइ अल्लाह ॼाणे हिननि जी मर्ज़ी छा आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हुनजो चवणु इहो त गुज़िरियल 5 सालनि खां मुख़्तलिफ़ मोहल्लनि में बिजली त आहे ई कान।
ट्रांसफार्मर ख़राबु लॻा पिया आहिनि ऐं जेकॾहिं कुझु इलाइक़नि में बिजली आहे त उहा 3-4 कलाक 24 कलाकनि में अचे थी, जेका कंहिं कम जी न आहे। ऐं हींअर ईद जो मौक़ो आहे, दर्जी परेशान आहिनि, शहरी ॿिया परेशान आहिनि, दुकानदार परेशान आहिनि। अहिड़ी कहर जी गर्मीअ में जेकॾहिं बिजली न आहे त आम माण्हू काॾे वञे। हुननि इहा शिकायत कई त असांखां जेको आहे आपदा वारा बिजली जा बिल वठी था वञनि, पर उहो बिल जेको आहे हिन में प्यारनि कोन था ऐं उनजे करे असांखे जेको आहे डिडक्शन हणी असांखे बिल मोकिलीनि था जेके असां नथा भरे सघूं। हिननि मुतालबो कयो वफ़ाक़ी हुकूमत खां असांखे जेका बिजली प्रॉपर ॾिनी वञे जीअं असां सुकून सां रही सघूं। कैमरामैन जी टीम सां गॾु ख़ालिद मेमन, टाइम न्यूज़ फुल।